अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल हुर्रिल मुहज्जरीन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इत्रतिही अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल्लज़ी बअस फ़िल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अज़ीज़ो भाइरो बुजुर्गो दादू शहर जा हुयूर मुसलमानो अल्हम्दुलिल्लाह अवा हिन स्टेज ते अहले सुन्नत जा बुजुर्ग भी ॾिठा आलिम भी ॾिठा मां खिराज तहसीन पेश कयां थो हज़रत क़िबला साईं मौलाना अब्दुल वहीद ज़ीद मजदहू के साईं खुर्शीद अहमद शाह साहब के हिन महफ़िल को ठाहिण वारनि खे जिन हीअ हेॾी भली महफ़िल सजाई आहे मदीने वारे साईं जे शान में हेतिरनि आलिमनि बुज़ुर्गनि जो तव्हांखे नी असांखे दीदार करायो। प्यारा भाइरो स्टेज ते आलिम सगोरा सैयद सगोरा हाफिज़ सगोरा काफ़ी मौजूद आहिनि। बिला तमीर मां पंहिंजे मौज़ू जे तरफ़ अचां थो। ही जेका महफ़िल अवां ॿुधी मदीने वारे साईं लजपाल नबीअ जे नामूस जे बाबति महफ़िल थी। प्यारा भाइरो कंहिंजी इज्जत कंहिंजो नामूस कंहिंजो वकार कंहिंजो मर्तबो तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं ॾिठो वञे त उनजो शान मान इज्जत छा आहे। जॾहिं असांखे इल्मु अचे त जंहिं ज़ात जे लाइ असां गॾु थिया आहियूं उनजो रुतबो छा आहे उनजी इज्जत छा आहे उनजो वकार छा आहे। जॾहिं असां उनजी इज्जत शान रुतबे खे ॾिसंदा आहियूं उनजो इल्मु असां वटि ईंदो आहे त अज़ ख़ुदि असांजो ज़हन ऐं दिलि उनजे अॻियां तअज़ीमन झुकी पवंदा आहिनि। कायनात के अंदर पूरी दुनिया के अंदर कहकशाउन के अंदर अल्लाह जी पूरी कायनात के अंदर सिज चंड कतियूं तारा तव्हां जेके ॾिसी रहिया आहियो ऐं जेके चीज़ूं अव्हां न ॾिसी रहिया आहियो उन्हनि समूरनि शयुनि जो ख़ालिक मालिक राज़िक़ खाराइण वारो प्यारण वारो आहे त हिकु अल्लाह आहे। इहो अक़ीदो आहे। शायद तव्हां वेठा हिते आहियो पर ज़हन तव्हांजा दादू जा छोकिरा महिरबानी कयो थोरी देर मूं ॾे मुतवजो थियो ध्यान मूं ॾे कयो। प्यारा भाइरो दुनिया जे अंदर जो कुछ अवां ॾिसी रहिया आहियो ॾींहं खे राति थींदे राति खे ॾींहं थींदे सवे टन किरोड़े टन वज़नी सिज खे उभरंदे ऐं लहंदे सिज लहे थो त सवे किरोड़े टन चंड चढ़ी अचे थो। इन चंड के केर थो चाढ़े अचे सिज के केर थो चाढ़े अचे ॾींहं के राति केर थो करे राति के ॾींहुं केर थो करे इहो सभु कुदरत आहे त मुंहिंजे अल्लाह जी कुदरत आहे। सुभान अल्लाह। जॾहिं
अल्लाह तबारक व तआला कायनात में जोड़ियूं इंसान बनाया, जिन्न ठाया, मलाइक ठाया। वो इंसानन जी तरबियत ऐं तालीम जे लाइ अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजा नबी मोकिलिया, पंहिंजा वली मोकिलिया, पंहिंजे तरफ़ां इल्म वारा मोकिलिया, जिन इल्म वारनि अचे इंसानन जी इस्लाह जी ॻाल्हि कई, उन्हनि जो इस्लाह कई। उन्हनि इस्लाह करण वारनि में सब खां अज़ीम ज़ात जेका बणजी आई, उन जो नालो हुयो मोहम्मद मुस्तफ़ा। छा नालो हुयो? ॻाल्हायो छो नथा? मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने वारे साईं के जेॾीमहिल रब मोकिलियो त मदीने वारे साईं जे आमद जो ज़िक्र कंदे रब करीम महबूब जो तारुफ कीअं करायो, अचो त मां तव्हांखे क़ुरान पढ़ी ॿुधायां। सुभान अल्लाह। ॿुधंदव दिलि ठरी पवंदव, अल्लाह कंदव वाद मदीने वरी पवंदव। रब करीम फरमायो हुवल्लज़ी बअस फी उम्मीयीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। वो अल्लाह आहे, वो रब आहे जंहिं मबूस फरमायो अणपढ़ियन जे अंदर पंहिंजो रसूल। अणपढ़ियन जे अंदर पंहिंजो रसूल मोकिलियो, यतलू अलैहिम जेको आयतुनि जी तिलावत थो करे, व युज़क्कीहिम जेको सीनन खे सफ़ा थो करे, ज़कावत थो भरे, व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। कुरान सां गॾु इन्हनि खे हिकमत, फसाहत, बलागत थो सेखारे। सुभान अल्लाह। वो अल्लाह हुवल्लज़ी बअस। सुभान अल्लाह। आयत जो तर्जुमो ॿुधव, मां जेका ॻाल्हि सम्झाइण वारो उन ते ध्यानु कयो। रब तो फरमाए हुवल्लज़ी बअस फिल उम्मीयीन, उहो ई अल्लाह आहे जंहिं मबऊस फरमायो पंहिंजे रसूल खे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजो तारुफ पियो बयान करे, पंहिंजो पाण खे माण्हुनि जे अॻियां मुतारिफ पियो कराए, पंहिंजी तारीफ़ माण्हुनि खे ॿुधाए थो। जेकॾहिं चाहियो था त मां अल्लाह अव्हां खे सम्झ में अचां त ॿुधो, मूं अल्लाह ताईं डायरेक्ट पहुचण खां अव्वल मुंहिंजे मोहम्मद मिठे जे दर ते वञो। जेकॾहिं अमीं चाहियो था त अल्लाह आहे, कायनात खे हलाइण वारो को आहे, सिज खे उभारण वारो को आहे, चंड खे उभारण वारो लाहिण वारो को आहे। जे इन अल्लाह खे ॾिसण चाहियो था, सम्झण चाहियो था, इन रब ताईं पहुचण चाहियो था, रब तो फरमाए हुवल्लज़ी बअस फिल उम्मीयीन रसूलन मिनहुम। मु अल्लाह जी तारीफ़ ही अथव जो मां अल्लाह खालिक हुजण जे बावजूद, राज़िक हुजण जे बावजूद, वहदहु ला शरीक हुजण जे बावजूद, मां रब समे वस्फ़ुन जे हुजण जे बावजूद पंहिंजो तारुफ थो करायां त मां अल्लाह उहो आहियां जेको मोहम्मद मिठे जो रब आहे। अल्लाह अल्लाह करने से, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
लवन सही चवे त सफ़ा सुस्तो मुखे साईं टेम ॾिनो अधु कलाक में मूंखे वॾो मौज़ू बयान करणो महिरबानी करे त मूंखे पंहिंजे चेहरे हुजण जो सबूत ॾियो चओ सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं जी आमद खां अॻु में को पत्थर खे पियो पूॼे को लात जे अॻियां सिर सजदे में रखियो वेठो हुयो को राम जी मूर्ति जे अॻियां पंहिंजो सिर नथूं कजो वेठो हो को कृष्ण जे अॻियां हथ ॿधियूं बीठो हुयो को कहिड़ी मूर्ति जे अॻियां हथ ॿधियूं बीठो हुयो पर जेॾी महिल मदीने वारो साईं आयो त रब करीम पंहिंजे हबीब खे मोकिलियो मक्के वारनि चयो ओ मोहम्मद तू कहिड़े रब जी छो ॻाल्हि करी असां त राम असां लात खे था पूॼूं असांजो रब त लात वा असांजो रब उसा वा तू कहिड़े रब जी छो ॻाल्हि करी रब फरमायो मुंहिंजा महबूब तू हिननि खे जवाब न दे हिननि खे मां पाण थो ॿुधायां त मां उहो अल्लाह आहियां जेको मोहम्मद मिठे जो रब आहियां मुर्शिद फरमायो हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखरन जो ठार आए उते या रहमत उते या बरकत उते दिलन जो करार पंहिंजे इल्म मुताबिक पंहिंजो रब ॻोल्हण जी तलाश कई पंहिंजे इल्म मुताबिक को साइंस में ॼाण वारो हुयो को मरीख़ ताईं वञी पहुतो को चंड ताईं पहुतो को सिज जे चौतरफ़ पियूं कैमराऊं घुमंदियूं वतन कंहिंजो इल्म सिज जे चौतरफ़ पे घुमियो कंहिंजो इल्म चंड जे चौतरफ़ पे घुमियो को मरीख़ जे मथां पंहिंजूं कमंदूं वेहयूं को कहिड़े पासे झुकण वारो हो को कहिड़े पासे पंहिंजे इल्म जा खोड़ा पे ड्रोड़ाई रब फरमायो हिन हुन पासे न ॾिसो हेॾे होॾे न निहारियो जे मूं रब जी तलाश अथव त मुंहिंजे मोहम्मद मीर खे ॾिसो इन वटि मां अल्लाह मिली वेंदो हे उहो आहे जेको मोहम्मद आहे जंहिंजी बार बार तारीफ़ कई थी वञे हे उहो आहे जेको मुस्तफ़ा आहे हे उहो आहे जंहिंजी तारीफ़ में आदम खां वठी ईसा ताईं हर नबी तारीफ़ पे कई हे उहो मोहम्मद मीर आहे जेको अर्शन ते अचे हिननि अखियुनि साम्हूं अल्लाह जो दीदार करण वारो आहे मुंहिंजो नबी उहो आहे जे मूंखे ॾिठो आहे जे मूंखे नाहे ॾिठो उहो वञी मुंहिंजे नबीअ जो चहिरो ॾिसे मुंहिंजे नबीअ खे ॾिसंदो मूं रब खे तके वठंदो मुंहिंजो नबी सुहिणो मुंहिंजो लजपाल नबी मेराज ते वियो हुयो अर्शन ते वियो हुयो जंहिंमहिल रब जो दीदार करे वापसि मोटियो मके वारनि चयो ओ मोहम्मद ॿुधाए तूं कंहिंजो दीदार करे आयो आहीं मदीने वारे ताजदार फरमायो मां पंहिंजे रब जो दीदार करे आयो आहियां मके वारनि चयो रब कहिड़ो आहे उनजी का ज़ात हूंदी का सिफ़ात हूंदी मदीने वारे साईं फरमायो मन रानी फ़क़त रअल हक़ जे मूंखे ॾिठो उन ॼण हक़ खे ॾिसी वरितो सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह मिसाल ॾियां को माण्हू रब जी तलाश में चवे तो मुझे रब हीअं वा मुझे रब हीअं मिसाल गुलाब जो गुल हिकिड़ो माण्हू हीअं वठी कन जे चौतरफ़ फेराए
गुलाब जे गुलन मां पंखड़ियुनि मां आवाज़ अचनि चवे त इहो गुलाब इहो आहे जेको आवाज़ अचे हिकिड़ो अचे चवे त गुलाब सिंघे उनजी ख़ुशबू ई महसूस करे चए त गुलाब इहो आहे बुज़ुर्ग चवंदा आहिनि त हिकिड़े माण्हू ऊंदाईअ जे अंदरि अखियुनि खां बेनूर हुया उन्हनि चयो त हाथी कीअं थींदो आहे बिला तशबीह बिला मिसाल हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण लाइ थो अर्ज़ु कयां उनखे सियाणा वठी आया हिकिड़े हाथी वटि हिकिड़े न हया हथ चवनि त टंगूं वॾियूं आहिनि शायदि हाथी इहो हिकिड़नि सूंढ खे हथ आया उन्हनि चयो हाथी इहो आहे सूंढ वारो कंहिंजो किथे हथ लॻो हुन सम्झो त उहो हाथी इहो आहे जंहिं जहिड़ो सम्झो उन ओड़ो ई हाथी सम्झो इल्म वारनि अकुल वारा हुआ पंहिंजे अकुल मुताबिक़ रब खे सोचण वेठा परखण वेठा उन्हनि अकुल पंहिंजे जा घोड़ा डोड़ाया उन्हनि चयो त रब हीअं आहे पंहिंजे अकुल मुताबिक़ हिकिड़नि इल्म वारा हा के क़ुरान में पढ़ियो उन्हनि चयो त मुंहिंजो अल्लाह वहदहु ला शरीक आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद रब जो वस्फ़ूं ॿुधायनि रब जूं तारीफ़ूं कयनि रब करीम जूं मुख़्तलिफ़ जंहिंखे जेतिरो इल्म हो उन्हनि ओतिरो रब जी तारीफ़ कई पर जेमल इल्म वारा पंहिंजे इल्म जे कमाल ते पहुता पंहिंजे इल्म जी इंतहा ते पहुता पर रब सां मुलाक़ात न थी सघिया जेमल इल्म वारनि जा इल्म खुटी पिया रब फरमायो तव्हांजा इल्म इते हिन जेतिरो अकुल अथव ओतिरो इल्म अथव पर जे मूं रब सां मिलणो अथव त मुंहिंजे हबीब वटि अचो तव्हांजा इल्म तव्हांखे उॿाइण में भटकाए छॾींदा ॾिसो न क़ुरान शरीफ़ आहे अल्लाह जो कलाम आहे जेकॾहिं तव्हां मिर्ज़ा इंजीनियर खां क़ुरान ॿुधो हिदायत वारा थींदो गांधी जो क़ुरान वेही ॿुधो सॼो ॾींहुं क़ुरान थो पढ़े पियो गुलाम अहमद कादियानी त थियो कमीनो पर हींअर जेके असां में नंढा नंढा कादियानी घुमंदा था ये त क़ुरान था पढ़नि न सॼो ॾींहुं इंजीनियर मिर्ज़ा पे तो क़ुरान पढ़े न तव्हां नौजवान सभु उनखे ॿुधो था वेठा ये दुनिया वारा पंहिंजे अकुल मुताबिक़ क़ुरान खे पढ़ण वारा पंहिंजे अकुल मुताबिक़ क़ुरान खे सम्झण वारा जिन आमिना जे लाल जो दर छॾे ॾिनो को मोहम्मद बिन अब्दुल वहाब नजदी जे लड़ लगो कढ लगो को वहाबी बणजी वियो को इंजीनियर जो गुलाम बणजी वियो को गांधी जो नौकर बणजी वियो को कंहिंजो मुरीद बणजी वियो पर असां सुन्नी कल बि चवंदा आहियूं अॼु बि चऊं था सुभाणे बि चवंदासीं असांजो रहबर ऐं इमाम असांजे इल्म जी पछाड़ीअ वारो ॿियो कोन आहे असांजो रहबर ऐं रहनुमा आहे त आमिना जो लाल आहे सुभान अल्लाह जे महबूब खे सुञातो न महबूब ताईं पहुतो इहो रब ताईं पहुची वियो मानी महबूब जे हिकिड़े असहाबी जी ॻाल्हि थो ॿुधायां सुभान अल्लाह दिलि ठरी पवंदो सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो असहाबी हो नालो हुयो सैयदना खुज़ैमा हज़रत सैयदना खुज़ैमा असहाबी हो मदीने वारे साईं मदीने जी बाज़ार में हिकिड़े ॾींहुं आया हिकिड़ो अराबी हो बराड़ी जो बद्दू हो उन वटि घोड़ो बीठो हो ॾाढो सुठो हो महबूबन करीमन फरमाया अराबी ॾे ख़बर घोड़ो खपाईंदे कि हाओ खपाईंदुसि घणो मुल्ह आहे साईं एतिरो मुल्ह आहे साईं मुल्ह ॾिनो घोड़ो वरितो घोड़ो वठी पंहिंजे हवेली में आया उहो अराबी मदीने खां ॿियो हलियो हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं चोथों ॾींहुं हफ़्तो ॿ हफ़्ता गुज़री विया कुझु ॾींहंनि खां पोइ अराबी आयो अचे चवण लॻो ओ मोहम्मद मुंहिंजो घोड़ो तो वटि बीठो हो उहो घोड़ो ॾे साईं तो त मूंखे घोड़ो खपाए ॾिनो अराबी होशियार हो बराड़ी जो बद्दू हो न कुरान में रब न कि अराबी जेके बद्दू है न ये अंकल जा
सख्त है चवण लॻो ओ मोहम्मद मूं तोखे घोड़ो ॾिनो मूंखे वापसि ॾे साईं फरमायो मूं त तोखे पैसा ॾिना तुंहिंजो मुंहिंजो त वापार थियो चइजे वापार थियो ॿियो ख़बर तुंहिंजो मुंहिंजो शाहिद केरु आहे इहे ॻाल्हियूं हलियूं पियूं पासे में असां बि बीठा कोर्ट ते मामलो छा आहे ॾिसूं हेॾा वारा आया हेॾा वारा आया हेॾा वारा आया हेॾा वारा आया महफिल वॾी थी वई इज्तिमा वॾो थियो मेड़ वॾो थियो सभई ॾिसण लॻा साईं खां पुछण लॻा साईं तव्हांजो शाहिद तेसि ताईं हज़रत सैयदना ख़ुज़ैमा परे खां ॾिठई त वॾो मेड़ लॻो पियो आहे पुछा कीअं छा आहे माण्हुनि चयो त हिन घोड़ो मदीने वारे साईं हिन अराबी खां घोड़ो वरितो हुयो अराबी चवे थो त मूं मदीने वारे साईं वटि अमानत तौरु बिहारियो हुयो मदीने वारो साईं चवे थो त मूं पैसा ॾिना मदीने वारे साईं चयो अथसि मदीने वारे साईं खे चवे थो त तूं पंहिंजो शाहिद ॾे हाणे शाहिद जी तलाश आहे हज़रत सैयदना ख़ुज़ैमा रड़ करे चवण लॻो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब अव्हां जे घोड़े जो शाहिद मां ख़ुज़ैमा आहियां मां शाहिदी थो ॾियां हुयो अम्हा इनके पैसा ॾिना असाबी सब पिया ॾिसनि अरे हे त हुयो बि कोन हे त वापार महल हुयो कोन कीअं थो शाहिदी ॾे जेॾीमहिल इहो उन अराबी ॻाल्हि ॿुधी रुकियो वापसि मोटियो भॼी वियो जेॾीमहिल ख़ुज़ैमा महबूबनि वटि आयो त असाबी पिया चवनि त ख़ुज़ैमा कीअं गवाही ॾिनई तूं त हुअं ई कोन तू तो घोड़े वठण मार हुए कोन चवण लॻो ओ असहाबियो हे अथव मुंहिंजे नबीअ जे अॻियां जेॾीमहिल इहो बीठो हो अराबी जेको चवे पियो त शाहिद आणियो मदीने वारे साईं जेका ॻाल्हि असांखे ॿुधाई अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई जेका असांजो अकुल मञी नथो सघे पर असां मञूं था त आहे मदीने वारे साईं फरमायो जन्नत आहे ॾिठी त असां बि नाहे न अव्हां ॾिठी आहे असां मञूं था त जन्नत आहे मदीने वारे साईं चयो त जहन्नम आहे मञूं था त आहे मदीने वारे साईं चयो त अल्लाह आहे असां मञूं था त अल्लाह आहे अल्लाह खां वॾी ॻाल्हि थी सघे थी छा हे त घोड़ो आहे हे त आम हिकिड़ो जानवर आहे असां त इन खां वॾियूं ॻाल्हियूं मञियूं वेठा आहियूं जेकॾहिं अल्लाह जो हुजण मञूं था त मोहम्मद मीर जी ज़बान ते यकीन आहे जेको नबी चवे थो सच चवे थो जो कमाल तुंहिंजो जमाल तुंहिंजो खुदा कयो खुश ख़िसाल तुंहिंजो सदियनि खां साईं हयात आई घटियो न तुंहिंजो शबाब आहे ओ जान जाना ओ शाह शाह जगन में तुंहिंजो जवाब नाहे अव्हां जॾहिं था बोलियो चपन खे चोलियो खंडूं ऐं माखियूं मखण था घोलियो त रब पियो फरमाए इन्हो इल्ला वहयु यूहा इहा जेका ज़बान आहे न जेका ॻाल्हाए थी पई इहा आम ॻाल्हि नथी करे तूं रब जी वही थी ॻाल्हि मां अल्लाह जो इन ज़बान था ॻाल्हायां कमाल थियो मदीने वारो साईं बज़ाहिर इंसानी लिबास में आयो बशरी लिबास में आयो पर अहिड़ो बशर बणजी आयो जो ॻाल्हाए त रब पियो फरमाए इन जी ज़बान त मां अल्लाह थो ॻाल्हायां कमाल जी ॻाल्हि पोइ जेॾीमहिल इहो महबूब चवे त मां अल्लाह जो नबी आया अना खातमुन नबियीन ला नबिय बअदी मां आखिरी नबी आया मूंखां पोइ को बि नबी न आहे यकीन कबो दादू वारा
मदीने वाले साईं जी गाल अचे न अकुल जा घोड़ा न डोड़ायो मूं तव्हांखे ॿुधायो त जे महबूब खे सम्झणो अथव पंहिंजे अकुल जा घोड़ा डोड़ाइण बंदि कयो महबूब ते ॻाल्हि अचे त सभु कुझु चओ आमन्ना सदकना महबूब जो तो चयो सच चयो महबूब फरमायो त मां आखिरी नबी आहियां मूंखां बाद को बि नबी न आहे जेकॾहिं को इहा ॻाल्हि चवे त मां नबी आहियां मां रसूल आहियां मां अल्लाह जो पैगंबर आहियां वो कूड़ो सदो महबूब खां बाद में को बि महबूबन करीमन फरमाए मुखां पोइ 30 माण्हू अहिड़ा ईंदा ॿी रिवायत आहे त 40 माण्हू अहिड़ा ईंदा जेके पंहिंजो पाण खे नबी सॾींदा नबूवत जी दावा कंदा ऐलान कंदा त मां नबी आहियां असांजे पाकिस्तान में बि हिकिड़ो माण्हू पैदा थियो बरे सगीर में जंहिं चयो त मां अल्लाह जो नबी आहियां पहिरीं चयईं त मां महदी आहियां आस्ते आस्ते कैटेगरी वधाई हिकड़ी गाल को ॿी गाल को टी गाल को चौथी गाल आखिरी में आयो त मां अल्लाह जो नबी आहियां अल्लाह जो नबी कंहिंजे दर ते नौकरी न आहे कंदो नौकर न आहे तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां हैरत थींदव जेको चवे थो त मां नबी आहियां उहो 15 रुपया नौकरी ते 15 रुपयनि जी नौकरी ते डिप्टी कमिश्नर जी ऑफिस में नौकर जेको हिकिड़े डिप्टी कमिश्नर जो नौकर हुजे उहो नबी कीअं थो थी सघे उनजो पुट तो चवे तो मुझो बाबो पत्थर खणंदो वट सारण ला पेशाब जे ला वट सारण ला पत्थर विझंदो खीसे में गुड़ खाइण जी बाबे जी आदत घणी हुई पो कदे कदे ही कंदो गुड़ खाईंदो हो पो वेसर थी विया सब पो मुठ वारा हो जे पत्थर खीसे में हूंदा उन जे वेही खाईंदो जंहिंजी नौकरी एकड़े कमिश्नर जे दर ते नौकर हुजे जेको मौत अचेस त काकूस में मरे जेको काकूस में मरे जेको गंदगी वाली हालत में मरे हरगिज़ वो नबी नथो थे अज उन्हें जा कुछ नंढड़ा नंढड़ा यजीद नंढड़ा नंढड़ा कादियानी जा नौकर नंढड़ा नंढड़ा इंजीनियर जेड़ा गांधी जेड़ा टीवी ते बैठा आहिनि ओ नौजवानो ओ दादुवारो कन खोले ॿुधो जे पंहिंजे ईमान जा मुहाफ़िज़ बणजण चाहियो था त पुट भा अदा एड़न बदबख्तन जा कलाम न ॿुधो एड़न बदबख्तन जी तकरीर न ॿुधो एड़ो माण्हू जेको तुंहिंजे नबीअ जे शान खे ताराज़ी खणी वेही तो रे ॿुधाए त तुंहिंजे नबीअ में हे बुआ ये ए बुआ जेको तुंहिंजे नबीअ मां ऐब ॻोल्हे एड़े बदबख्त जी कचहरीअ में वञण त नाहे जाइज़ बल्कि बुज़ुर्गनि फरमायो एड़ो माण्हू के नजर अचे त अख खणी उनखे ॾिसो बि न एड़े बदबख्त जे चेहरे खे ॾिसण बि जाइज़ न आहे सुभान अल्लाह मुझे मुर्शिदन करीम जो को शेर आ मुझे मुर्शिद सुनो दिलबर साईं असा के सिखारे तो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अकरम हबीब आज़म रसूल अकरम हबीब आज़म अम्हाई हादी अम्हाई महदी अम्हाई अव्वल अम्हाई आखिर या रसूल अल्लाह अम्हा का बाद ला नबी अबदी अम्हा ते नबूवत खत्म खुदा कई अम्हा का पो को नबी नहीं दो या रसूल अल्लाह जे ईंदो कलीसा जे लकीलो नथा याद करे सको जे ईदो ईसा छदे कलीसा अम्हा ते कलमो पढ़ाई दो हादी अम्हा ते कलमो पढ़ाए हादी हबीब अकरम हबीब आज़म अम्हाई अव्वल
रहमत अव्हां मथा ताज खत्म नबूवत या रसूल अल्लाह अव्हां जहानन ले आयो रहमत अव्हां मथा खत्म ताज नबूवत अव्हां जहीते कयो इनायत अव्हां जहीते कयो इनायत उहा जमाअत को गम न ॾिसंदी सुभान अल्लाह ॾिसो हिकिड़ो मिसाल ॾियां तव्हांखे ॻाल्हि सम्झाइण लाइ मुंहिंजो टाइम बि ख़तमु थी वियो तुंहिंजो पीउ आहे न अबो आहे तुंहिंजो अबो जेकॾहिं तुंहिंजे अबे खे को गार ॾे ॿुधायो उन सां भाकुर पाए वेहंदव पंहिंजे पीउ जे गुस्ताख सां तव्हां ॿाहूं ॿधी बीहंदवसि जी जी चवंदवसि हिकिड़ो दुनिया जो आम इंसान आहे जेको तुंहिंजो पीउ आहे तोखे उन ते एॾी गैरत अचे थी जो उनजे दुश्मन सां तूं ॻाल्हाइण पसंदि नथो करी हेफ़ थई जो पंहिंजे नबीअ जे गुस्ताख सां ॿिटा भाकुर थो पए तुंहिंजो ईमान केॾे थो वञे तुंहिंजे अंदर जो ज़मीर तोखे मलामत नथो करे छा तुंहिंजे अंदर जो ईमान मोकिलाए वियो आहे जो पंहिंजे नबीअ जे गुस्ताखनि सां तूं भाकुर पाई उन्हनि सां कारोबार करी उन्हनि खे जीअ जीअ चवी हेफ़ ॾेई तूं पंहिंजे पीर ते पंहिंजे घर जे मथां लॻल तुहमत हणण वारे जे मथां तोखे गैरत अचे थी तुंहिंजे नंगल नामूस जे मथां तोखे गैरत अचे थी तुंहिंजे अबे अम्मा जे मथां तोखे गैरत हमीयत अचे थी अड़े जेको तुंहिंजे नबीअ जो गुस्ताख हुजे मोहम्मद मीर मां ऐब ॻोल्हण वारो हुजे जेको मुंहिंजे नबीअ खे पाण चहिरो चवण वारो हुजे दादू वारो ॿुधायो तव्हां उन्हनि सां गॾु वेहण गवाह कंदो अॼु ऐलान कयो अहिड़े बदबख्त सां गॾु त न वेहंदासीं पर उन्हनि सां इंशाअल्लाह हथ बि कोन मिलाईंदासीं इंशाअल्लाह दुनिया जे टकनि ऐं पैसनि जे एवज़ पंहिंजो ईमान न खपाइजो पंहिंजे दुनिया जे टकनि ऐं पैसनि जे मथां ईमान खे न खपाइजो असांजे बदीन जे पासे ते ट्रकूं सामान जूं कादियानी भरे आया त असांजे नबीअ जे मथां ईमान आणियो तव्हांखे असां पैसा ॾींदासीं माल ॾींदासीं तव्हांखे घर ठाहे ॾींदासीं तव्हांजे बच्चनि जी पुटनि जी धीअरुनि जूं शादियूं कराईंदासीं हे सामान अथव हे मिल्कियत अथव हे नौकर अथव तव्हांजे पुटनि खे जर्मनी जूं वीज़ाऊं नौकरियूं वठी ॾींदासीं उन्हनि खे दुनिया जी वीज़ाउनि जूं लालचूं ॾिननि पोइ वीज़ाउनि ते भुलिजी पियो कंहिं पंहिंजो ईमान दुनिया ते खपाए छॾियो कंहिं दौलत ते पंहिंजो ईमान विकिणी छॾियो पर जेके आशिक़ नबी हुया उन्हनि चयो फिर वञे वजह मोहम्मद अमीर जो दर न छॾो सुभान अल्लाह के आशिक़ जो शेर आहे चले तो सजण ताही सिरड़ो छॾियो थम सहाए सजण ताही सिरड़ो छॾियो थम सहाए हज़ारनि गमनि में ॾिनुम मुस्कुराए सजण ताही सिरड़ो सुभान अल्लाह बस आखिरी शेर तो पढ़ा तकरीर खत्म तो क्या चो सल्लल्लाहु अलैहि या सहदो सूर हजार वो यार मदनियत दे सिर केर नडी दो ध्यान दे गाल सेखारे तो खुदा जी इज्जत जो कसम लख बोड़न बुलान का डोकड़न किरोड़न का वधी कीमती गाल को सेखारे सहदो सूर हजार वो यार मदनिय जो दर केर छली दो सैयद जो दर केर छली दो ओ रमज़ पिरिय जी जन्नत दिठिया रमज़ पिरिय जी जन्नत दिठिया चढ़िया खैब खुमार वो यार चढ़िया खैब खुमार वो यार मदनिय जो दर केर छली दो सैयद जो दर केर छली दो ओ
हजरत उमर आए हो साईं करीमन फरमाया उमर ने खबर मां मोहम्मद केडो प्यारो है या रसूल अल्लाह बार न बच्चन सभनी खां प्यारो या साईं फरमाया जान या रसूल अल्लाह मुझी जान मुखे प्यारी है साईं फरमाया उमर पाजी जान का मुखे मिठो कर न अरन की या रसूल अल्लाह अपने अम्मन का भी आही प्यारो बार बच्चन का आही प्यारो मोहब मिठो मुख्तार वो यार मोहब मिठो मुख्तार वो यार मदनियत सिर केर ननी दो सैयद ते केर ननी दो सहदो सूर हजार वो यार मदनिय जो दर केर छनी दो सुभान अल्लाह वो आहे को जो बिलाल जड़ो इश्क रखे सुभान अल्लाह हाथ रखे बुधाए मान सोचा मन तो सफा सुने बिलाल वालो इश्क थे रीस त करे सघूंगा सुभान अल्लाह बिलाल सोने की रीस त करे सघूंगा उन्होंने असहाब वांगुर सिर त कोन छा ॾियूं पर पंहिंजे ज़मीर खे विकणंदासीं त कोन पंहिंजे नबीअ जे लाइ त इहो त करे सघूंगा पंहिंजे दिल खां हाथ रखे मूंखे ॿुधायो दादू वारो जेकॾहिं तव्हां वटि माल ॾियण वारा अचनि तव्हांखे पैसनि ॾियण वारा अचनि नौकरियूं ॾियण वारा अचनि चवनि त नौकरी बि ॾींदासीं छोकिरी बि ॾींदासीं प्लाट बि ॾींदासीं माल मिल्कियतूं बि ॾींदासीं मोहम्मद अमीर जो दर छॾ पुछी ॿुधाए त दर छॾींदे महबूब जो दर न आहे छॾ सिर वने भली वने पंहिंजे पीरियन जो दर न छॾींदुसि महबूब मोहम्मद अमीर जे दर ते सिर जो नज़रानो ॾींदुसि बच्चा घोर करणा पिया त घोर कंदुसि घर घोर करणो पियो त इंस्पिरेशन राज़ी हुजे पुट जेकॾहिं इहा शइ अव्हां वटि अची वई न खुदा जी इज्जत जो कसम अल्लाह जी इज्जत जो कसम मोहम्मद अमीर जो मिंबर मां मोहम्मद मिठे जे मिंबर ते कसम सां ॻाल्हि चवांव कब्र में तव्हां खां जेके पुछाणा थींदा न जेके तव्हांखे जन्नत में वठी वञण वारी ॻाल्हि हूंदी उहा न निमाज़ न रोज़ो न हज न ज़कात न ख़ैर ख़ैरात कुझु बि न हूंदो मोहम्मद अमीर जी सुञाण मोहब्बत मोहम्मद मिठे जी मोहब्बत हूंदव त महबूब जो सूरत चेहरो तव्हांजे साम्हूं हूंदो पुछंदव मां कुंत तक़ूलु फी हक़्क़ि हाज़र रजुल इन मर्द जे लाइ छा चवंदो सुभान अल्लाह आला हज़रत अज़ीमुल बरकत वारो शेर चइजे त दुनिया वारो मलाइको तव्हां हिन महबूब लाइ त इहा ॻाल्हि चओ हे महबूब मूंखे एॾो प्यारो आहे जो दुनिया में हुयुसि त चवंदो हुउसि मुस्तफ़ा जाने मुस्तफ़ा जाने रहमत जिस सुहानी घड़ी चमका तैयबा का चाँद सुहानी चमका उस दिल अफरोज़ साथ पेला मुस्तफ़ा उम्मती उम्मती लब बेचारी रहा उम्मती उम्मती लब बेचारी रहा उम्मती तेरी किस्मत अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह काज़िबान खामोश न रहे सब गजी चवरायो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु